अस्सलाम वालेकुम, वेलकम सारा पाण एनसाइक्लोपीडिया चाला खुशावत भी सही आहे। हाणे पाण 13.2 एक्सरसाइज कंदासीं इंफॉर्मेशन हैंडलिंग जी, जेकी क्लास 7 जो चैप्टर आई। त हिन में ही चो डायरेक्ट ही चो जो हिन जूं पहिरियों ऑलरेडी असांजी खोड़ वीडियो अपलोड थियल आहिनि, हू तव्हां प्ले लिस्ट में चेक करे सघो था। ऐं बाक़ी हिकु ॿ वीडियो हिन जी रहियल हुई, हू मां चवां पियो हू बि अपलोड करे छॾियां। ऐं हिन में पाण पहिरियों सभिनी खां वधीक फोकस हूंदो त पाए चार्ट छो जो पाए चार्ट ॾाढो इंपॉर्टेंट हूंदो आहे, स्पेशली IBA जे टेस्टनि में। ठीक है, हिन जे बारे में पहिरियों पाण सिखंदासीं त पाए चार्ट आहे छा, जीअं पाण खे अॻे आसानी थिए। ऐं पाए चार्ट पाण डायरेक्ट छो सिलेक्ट कयो आहे, छो जो हिन सां लिंक्ड पहिरियों पाण प्रॉब्लम करे चुका आहियूं इनडायरेक्टली। कहिड़ा कहिड़ा, जीअं पार्टनरशिप जे बारे में। ठीक आहे, पाण क्वांटिटी जी डिवीजन कयूं पिया गिवन रेशियो में, हू बि पाण ऑलरेडी सिखी चुका आहियूं, त ही पाण जे लाइ सफ़ा आसान आहे, को इनमें मसलो ई न आहे। पाए चार्ट आहे छा, पाए चार्ट पाण शो कंदा आहियूं हिकु सर्कल में। ठीकु आहे, हिकु सर्कल में पाण शयुनि खे विराए छॾंदा आहियूं। जेतिरियूं वधीक शयूं हूंदियूं आहिनि हुनखे वधीक एंगल अलाट थींदो आहे। 360 डिग्री हूंदी आहे पूरे सर्कल में 360 डिग्री हूंदी आहे। त जंहिंजी जेतिरी वधीक क्वांटिटी हूंदी, अमाउंट हूंदी, नंबर्स हूंदो, हुनखे ओतिरी वधीक एंगल मिलंदी। बाक़ी सभिनी जो सम जेको हूंदो उहो 360 ई हूंदो। ठीक आहे, ओके थी वियो। मतिलबु त इन में टोटल जेकी बि शयूं रिप्रेजेंट थियल हूंदियूं, उन जी टोटल जेकी हू सर्कल में ई थियल हूंदियूं, ऐं सभिनी जा जेकॾहिं पोर्शन जा पाण एंगल जोड़ कंदासीं त उहो 360 थींदा। हीअ ॻाल्हि क्लियर थी वई। ऐं जंहिंजो वधीक एंगल हूंदो हुनजो पोर्शन वधीक हूंदो। ही पाण सम्झूं था हिन जेकी एग्जाम्पल ॾिनल आहे हिन मां। हू चए थो त हिन ग्राफ खे, जेको पाए ग्राफ पाण खे मिलियल आहे, हिन खे ॾिसंदे हिननि जा जवाब ॾियो। सभिनी खां पहिरियों जेको सुवाल पुछे थो, त हू चए थो विच इज़ द मोस्ट फेवरेट गेम। मोस्ट फेवरेट गेम कहिड़ी आहे, जेकी ही क्रिकेट आहे, बैडमिंटन आहे, फुटबॉल आहे, हॉकी आहे, हिननि मां मोस्ट फेवरेट गेम कहिड़ी आहे। पाण कीअं ॾिसंदासीं फेवरेट गेम कहिड़ी हूंदी आहे, जंहिंमें सभिनी खां वधीक मतिलबु माण्हू हू खेॾंदा हुजनि। ठीकु आहे, सभिनी खां वधीक माण्हू खेॾंदा हुजनि त हुनखे कंसिडर कई वेंदी आहे त हीअ माण्हुनि जी मोस्ट फेवरेट गेम आहे। हू पाण कीअं ॾिसंदासीं, हू पाण ॾिसंदासीं त हिननि मां जेकियूं बि गेम्स आहिनि, हिन मां सभिनी खां वधीक पोर्शन कंहिंजो आहे। हीअ क्रिकेट आहे, क्रिकेट जो ॾिसो 150 मतिलबु 150 डिग्री जी हिन जी एंगल आहे, जंहिंजो वधीक पोर्शन मतिलबु हू वधीक माण्हू आहिनि। ठीकु आहे, क्रिकेट वारा माण्हू वधीक कनि था, मतिलबु क्रिकेट सभिनी खां वधीक खेॾी वञे थी। ॿियो सुवाल, विच गेम इज़ लाइक्ड बाय द लीस्ट नंबर ऑफ स्टूडेंट्स। सभिनी खां घटि कहिड़ी गेम पसंदि कई वेंदी आहे, हू पाण ॾिसंदासीं। जंहिंजो पोर्शन मतिलबु जंहिंजो एंगल सभिनी खां नंढो, हू गेम सभिनी खां घटि लाइक कई थी वञे। बैडमिंटन ॾिसो, हिन जो हिसो ई थोरो आहे, मतिलबु बैडमिंटन उहा गेम आहे जेकी सभिनी खां घटि लाइक कई वेंदी आहे। ईअं ही बि हिकु ग्राफ आहे जंहिंखां ॾिसी पाण खोड़ कुझु ॿुधाए सघूं था। पाण हितां ही बि ॿुधाए सघूं था सभिनी खां वधीक जेका पैसा आहिनि हू छा ते ख़र्चु थिया आहिनि। फूड जो पोर्शन वधीक आहे, मतिलबु फूड ते सभिनी खां वधीक। ऐं हुन खां घटि जेका आहिनि, फूड खां घटि, हू एंगल जेकी आहे हू 90 जी आहे, हिसो हिन जो आहे। त हीअ मतिलबु क्लाथ जेका आहिनि, कपिड़नि ते फूड खां घटि ख़र्चु थियो आहे, बाक़ी ॿियनि खां वधीक। ऐं अहिड़ा को आहिनि जंहिं ते हिकु जेतिरो ख़र्चु थियो हुजे। एजुकेशन ऐं हेल्थ ते हिकु जेतिरो ख़र्चु थियो आहे, छो जो ॿिन्ही जी एंगल जेकी आहे हू 45-45। सभिनी खां घटि छा ते ख़र्चु थियो आहे, हू कन्वेंस ते पाण जो सभिनी खां घटि ख़र्चु थियो आहे। मतिलबु हितां ॾिसी पाण सॼो कुझु पढ़ी ईंदा आहियूं, सभु कंहिं ते सभिनी खां वधीक ख़र्चु आहे ऐं कंहिं ते सभिनी खां घटि ख़र्चु आहे। ठीकु आहे, इन खे पढ़ण सां ॾाढो सवलो आहे ऐं ॾाढो इफेक्टिव बि आहे। घणा कर ग्राफ जेका आहिनि उहा जंहिंमें वधीक डिटेल ॾिनल हूंदी आहे, हू जेका आहिनि हू पाए चार्ट ई हूंदो आहे, जंहिंमें वधीक डिटेल। छो जो हिन में पाण खोड़ शयुनि जी डिटेल्स ॾेई सघूं था, ख़ाली हुननि जी एंगलनि खे विराए। ऐं एंगलूं बि 360 ऐं हिकु ख़ाली सर्कल में सॼो कुझु अची सघे थो। इन मैथमेटिक्स क्विज़ 80 स्टूडेंट्स अपीयर। त मैथ वारे टेस्ट में जेको आहे क्विज़ आहे, हुन में 80 स्टूडेंट अपीयर थियनि था। 60 स्टूडेंट पास्ड एंड 20 स्टूडेंट्स फेल्ड। 60 स्टूडेंट पास था थी वञनि ऐं 20 जेका आहिनि हू फेल था थियनि। रिप्रेज़ेंट इट थ्रू अ पाए चार्ट। हिन खे पाण खे पाए चार्ट जे थ्रू रिप्रेज़ेंट करिणो आहे। ठीकु आहे, सफ़ा सवलो आहे। ही पाण उन प्रॉब्लम मां डेटा कलेक्ट कई आहे। त टोटल स्टूडेंट हुया 80, पास घणा थिया आहिनि 60 ऐं फेल घणा थिया आहिनि 20। हिन खे हाणे पाण पाए चार्ट में रिप्रेज़ेंट करिणो। पाए चार्ट में रिप्रेज़ेंट करण लाइ पाण खे हुननि जी एंगल त ख़बर हुजे।
त पास जी एंगल केतिरी आहे, फेल जी केतिरी आहे एंगल, हू मालूम करण लाइ पाण सफ़ा 16 तरीक़ो अप्लाई कंदासीं। ऑलरेडी पाण सिखी चुका आहियूं, ईअं सम्झो इनडायरेक्टली। त पाण छा करिणो आहे, हू जीअं शेयर में सिखूं पिया त टोटल जेको आहे हू पाण हेठि लिखंदासीं, ठीकु आहे। जंहिंमें हुन में पाण छा पिया कयूं त सम ऑफ रेशियोज़ हू पाण जोड़ करे हेठि लिखूं पिया। हिते जेको टोटल आहे हू पाण हेठि लिखियो आहे। ऐं पास घणा थिया आहिनि, ही पास 60 थिया आहिनि, ही 60 पाण हिते लिखियो। हाणे 360 टोटल डिग्रियूं घणियूं हूंदियूं आहिनि, सर्कल में 360 डिग्री हूंदियूं आहिनि, त 360 सां पाण ज़रब करे छॾिणो। हुननि में छा पियो थिए त टोटल अमाउंट केतिरी हुई जेकी पाण हुननि में विराइणी हुई, ईअं पाण कयूं पिया नी। त हिते बि ईअं ई आहे, 360 डिग्री आहे टोटल सर्कल में, हुननि 360 खे पाण विराइणो आहे पास में। पास केतिरा थिया आहिनि ऐं फेल केतिरा थिया आहिनि, ठीकु आहे। हाणे ॾिसो हिनखे सिंप्लीफाई करे वठो, ही 0 हिन 0 में वई, ठीकु आहे। त बाक़ी को टेबल लॻे थो, टेबल लॻे थो ॿिनि जो, हिन ते 4 भेरे लॻो, ॿिनि जो हिन ते 3 भेरे, सही आहे। त पी छाजे बराबरि थींदो, ऐं चेन जो खोड़ो, ऐं चेन जो खोड़ो हिन ते लॻे थो, 1 चौक चौक 9 चौक 36, 9 भेरे लॻो। हाणे हिननि खे सिधा ज़रब करे वठो, टिनि खे ज़रब कयोसीं 9 सां, त 9 × 27 थिया, ही 27, ऐं ही जेकी 0 आहे, मतिलबु त पास जेका स्टूडेंट आहिनि हुननि जी एंगल घणी थींदी पाए चार्ट में, 270 थींदी। ऐं जेका फेल आहिनि हुननि जी एंगल छा थींदी, साॻियो ई तरीक़ो। फेल घणा आहिनि 20, ही पाण 20 मथे रखियासीं, ऐं टोटल घणा आहिनि 80, ही 80 मथे रखियासीं। ऐं एंगल पाण वटि टोटल घणी आहे 360, छो जो 360 खे त डिवाइड करिणो आहे हिननि में। हाणे इनखे पाण सिंप्लीफाई करे वठंदासीं, त 0 0 में वई, ठीकु आहे। ऐं 8 हिननि ते हिकु टेबल, ॿिनि जो ॿिनि ते 1 भेरे लॻो, ऐं ॿिनि जो 8 ते घणे भेरे लॻो, 4 भेरे। चेन जो 36 ते घणे भेरे लॻो, 9 भेरे, ठीकु आहे। हिक खे 9 सां ज़रब कंदासीं त 9 आयो, ऐं ही 0, मतिलबु जेका फेल स्टूडेंट आहिनि हुननि जी एंगल घणी थींदी 90, ठीकु आहे। पाण हाणे हिननि खे रिप्रेज़ेंट कंदासीं पाए चार्ट में। पाण ही सर्कल ड्रा कयो आहे, वरी इन खे चेन हिसनि में विराए छॾियो आहे। पाण खे ख़बर आहे त टोटल जेकी डिग्री आहिनि उहे आहिनि 360, जेकॾहिं हिनखे पाण चेन हिसनि में विराए छॾियूं त 90 90 थींदियूं, ठीकु आहे। ही 4 हिसा जेका आहिनि हू मां ई करे छॾिया आहिनि। ऐं पास घणा आहिनि, पास जो 270 आहे, ठीकु आहे। बसि 90 ऐं 90 180, 180 ऐं 90 190, 80 ऐं 90 270, मतिलबु ही जेका हिसा आहिनि, ही जेका 3 हिसा आहिनि, ही पास स्टूडेंट जा आहिनि। ही हितां वठी हेसि ताईं ही पास आहिनि, ठीकु आहे। ऐं फेल वारा सिर्फ़ु ही आहिनि। ऐं हिते जेकॾहिं पाण एंगल शो कयूं त एंगल बि पाण शो करे सघूं था। हिन जी 90 ऐं बाक़ी घणी बची, 360 मां 90 विया कया 270, ही 270 बि तव्हां हिते लिखी सघो था। जेकॾहिं पाण हिनखे ॿीहर लिखूं, ही सर्कल थी वियो, ठीकु आहे। हाणे ही 270 छाजा आहिनि, ही पास स्टूडेंट आहिनि, बाक़ी ही 90 जेकी आहे ही फेल वारा आहिनि, फेल 90 जी हिते एंगल ॾेई छॾियो। ओके थी वियो, उमेद आहे तव्हांखे सम्झायो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट करे पुछी सघो। हाणे पाण ही चऊं प्रॉब्लम कंदासीं। इनमें छा था पुछनि त हिन आस्क्ड 180 स्टूडेंट्स अबाउट देयर फेवरेट मील। हिन 180 स्टूडेंट्स खां पुछे थी उन्हनि जे फेवरेट खाधे जे बारे में। शी ड्रा आ पाएग्राफ, हुन ही पाएग्राफ ड्रा कयो आहे, सॼी डिटेल हुन हिकु पाएग्राफ में ॾेई छॾी आहे। पाण खे हाणे छा मालूम करिणो आहे त पाण खे पाएग्राफ खे पढ़णो, हुन खां पोइ ही जेका सुवाल आहिनि हिननि जो जवाबु ॾियणो। सुवाल कहिड़ा कहिड़ा आहिनि, व्हाट इज़ द मोस्ट फेवरेट मील एंड हाउ मेनी स्टूडेंट लाइक इट। मोस्ट फेवरेट मील कहिड़ी आहे ऐं घणा स्टूडेंट हुनखे लाइक कनि था। ॾिसो हिकु सुवाल जो त पाण खे जवाबु मिली वधि जो, त मोस्ट फेवरेट कहिड़ी आहे, जंहिंजो हिसो सभिनी खां वधीक हू मोस्ट फेवरेट आहे। हाणे हिते ॾिसो पाए चार्ट जो पूरो अधु, मतिलबु 180 डिग्री पूरी जेकी आहे हू चिकन जे खाते में आई आहे, मतिलबु अधो अधु ॿार हू चिकन पसंदि कंदा आहिनि।
टोटल घणा आहिनि 180 आहिनि त अधु ॿार चिकन पसंदि कंदा आहिनि मतिलबु 90 ॿार जेका आहिनि उहे चिकन पसंदि कंदा आहिनि। हीअ पाण खे हिते मिलियल आहे, हुनजी एंगल में मिलियल आहे। ऐं ॿियो त एंड हाउ मेनी स्टूडेंट्स लाइक इट, ही बि मिलियल आहे त 90 ॿार हुनखे पसंदि कंदा जेका पाण हितां मालूम करे वरितो। ॿियो सुवाल ॾिसूं त विच फूड इज़ लाइक्ड बाय लीस्ट नंबर ऑफ स्टूडेंट्स, कहिड़ो फूड सभिनी खां घटि जेका स्टूडेंट्स आहिनि हू पसंदि कंदा आहिनि। एंड हाउ मेनी स्टूडेंट्स लाइक्ड इट, ऐं घणा ॿार हुनखे पसंदि कंदा। ठीकु आहे, ॿई ॻाल्हियूं ॿुधाइणियूं त कहिड़ो फूड सभिनी खां घटि पसंदि कयो वेंदो आहे त हू पाण हितां ॾिसी ॿुधाए सघूं था। ॾिसो जंहिंजी एंगल सभिनी खां घटि, वेजिटेबल, वेजिटेबल सभिनी खां घटि ॿार पसंदि कंदा आहिनि त हिन जी एंगल घणी थींदी, हू 40 थींदी। हिते हुन ॾिनल एंगल ही 40। ठीकु आहे, पाण हितां ई ॾिसी जंहिंजी एंगल सभिनी खां घटि मतिलबु हू सभिनी खां घटि माण्हू पसंदि कंदा आहिनि ॿार, ही 40 एंगल, ही पाण हिते लिखी छॾियोसि। बाक़ी हाणे घणा ॿार पसंदि कनि ऐं घणा ॿार पसंदि कनि था हू पाण ॿुधाईंदासीं। हू पाण कीअं कैलकुलेट करिणो आहे, सफ़ा सवलो आहे। पाण खे छा करिणो आहे त एंगल पाण खे घणी मिलियल आहे 40, ही 40। टोटल घणी एंगल हुई 360, छो जो पूरे सर्कल में 360 आहे। ऐं टोटल ॿार घणा हुया, टोटल ॿार आहिनि 180, 180। जॾहिं पाण ॿारनि जी तइदाद या कंहिं बि शइ जी क्वांटिटी मालूम करणी आहे त पोइ पाण छा कंदासीं, एंगल जेकी हुनजी एंगल पाएग्राफ में मिलियल आहे 40 मिलियल आहे, 40 मथे रखी आहे, टोटल जेकी आहे 360 आहे उहे हेठि रखी आहे, ऐं टोटल ॿार या टोटल हू शइ केतिरी आहे हू पाण लिखी आहे 180। सही थी वियो। हाणे हिनखे सिंप्लीफाई करे वठूं, ही 0 हिन 0 में वई, चेंज जो टेबल 36 ते घणे भेरे लॻो, 9 भेरे। ठीकु आहे, 9 जो टेबल 180 ते घणे भेरे थो लॻे, 20 भेरे। ठीकु आहे, 9 अरिड़हं ते 2 भेरे ऐं 0 ई, मतिलबु 20 ॿार आहिनि जेका वेजिटेबल पसंदि कंदा आहिनि त पाण हिते 20 लिखंदासीं। ठीकु आहे, हाणे पाण टियों कंदासीं। हिन में छा थो पुछे त हाउ मेनी स्टूडेंट्स लाइक नूडल्स इन पास्ता, त नूडल्स में पास्ता केतिरा ॿार जेका आहिनि हू पसंदि कंदा आहिनि। मतिलबु हीउ जेको पोर्शन आहे हीउ पाण खे मालूम करिणो। हिननि में उन एंगल पाण खे ॾेई छॾियो आहे, हितां पाण ईअं न बि ॾे आहे त पाण हितां एंगल खे ॾिसी हेॾे फिल करे पिया सघूं। ठीकु आहे, 50 जी हिन में बि पाण ॿारनि जी तइदाद मालूम करणी आहे त स्टूडेंट केतिरा आहिनि जेका ही पसंदि कनि था। कुझु न आहे करिणो, एंगल घणी आहे 50, 50। टोटल एंगल जेकी आहे पाए चार्ट में घणी हूंदी आहे 360, मतिलबु सदा ई 360 सां डिवाइड थींदो। ऐं ॿार घणा आहिनि टोटल 180, 180। ठीकु आहे, हाणे 180 जो टेबल 360 ते घणे भेरे लॻो, 2 भेरे। छो 180 ऐं 180 360 थींदा आहिनि, मतिलबु 2 भेरे लॻो। हाणे 50 खे जेकॾहिं पाण ॿिनि सां डिवाइड कंदासीं त 25, मतिलबु त 25 जेका स्टूडेंट्स आहिनि, 25 जेका स्टूडेंट्स आहिनि हू ही पसंदि कंदा। हाणे बाक़ी कहिड़ो बचियो त फिश एंड चिप्स, त हिते पाण एंगल ॿुधाइणी आहे, ख़ाली हितां ई ॾिसी पाण एंगल ॿुधाए सघूं था। फिश एंड चिप्स जी एंगल घणी आहे 90, हिते पाण 90 हल बाबा। ऐं टोटल एंगल, छो जो पाण खे ख़बर आहे त पाए चार्ट में टोटल एंगल घणी हूंदियूं आहिनि, टोटल एंगल जेकियूं आहिनि हू 360 हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, हितां कैलकुलेट करे बि ॿुधाए सघो था। ठीकु आहे, ईअं तव्हां को बि डेटा तव्हां ड्रा करे ॿुधाए सघो था। ऐं तव्हां जेकॾहिं तव्हांखे पाए चार्ट मिलियल हुजे हुन मां क्वांटिटी बि ॿुधाए सघो था, नंबर्स बि ॿुधाए सघो था त बाबा ॿार जीअं हिते पाण स्टूडेंट केतिरा हुया, या पैसनि जे बारे में जेकॾहिं पुछे त पैसा केतिरा थींदा, त पाण ख़ाली जेकी पाण खे टोटल मिली हूंदी क्वांटिटी हू पाण हिते लिखंदासीं, ऐं एंगल मथे जेकी मिलियल हूंदी ऐं 360 सां डिवाइड करे सघंदा। ईअं पाण हाणे इंशाल्लाह इन जा सॼा प्रॉब्लम सॉल्व करे वेंदासीं। उम्मीद आहे तव्हांखे सम्झ आयो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट करे पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ख़ुदा हाफ़िज़।